जो मेहमान समाजी अगवान अवम शरीफ अगवान अयाज हुसैन जाफरी साहब साहिबा के वेलकम था प्रोग्राम जो जो प्रोग्राम असा जो वाह रखे वाह थी कोने कोशिश ते मुनाफा खोरी हले थी इन मल उन ते कंट्रोल छो नथो थिए छाजे करे इन जो सबब कहिड़ो आहे तमाम इशू ते असांखे मोकिलियो ॾिनो तव्हांजी वॾी महिरबानी जेको आहे असल में रमज़ान शरीफ़ जो जेको हिन वक़्तु महांगाई जेको आहे वापारी बरादरी जेकी आहे उन जा लाड़काणे में मुख़्तलिफ़ रूप कीअं त कंहिं न कंहिं सियासी पार्टी सां उन्हनि जी लिंक हूंदी आहे ऐं पाण में उनजी ॿधी हूंदी आहे उनजो हिकिड़ो ई कमु हूंदो आहे त महांगाई ते कंट्रोल न थिए ऐं ॾींहों ॾींहों महांगाई वधंदी वञे रमज़ान खां अवल ॾींहुं ई ॿियनि मुल्कनि में इहो थींदो आहे त रमज़ान शरीफ़ जॾहिं बि ईंदो आहे त ॿियनि मुल्कनि में शयूं सस्तियूं थींदियूं आहिनि असां वटि हाजी बि आहिनि ज़वार बि आहिनि वॾा वॾा मोतबर आहिनि जेको नाले हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जे नाले सां माना दुकान हूंदो अल्लाह जे नाले सां हूंदो उनजो मक़सदु इहो आहे त कमु हिननि खे हिकिड़ो करिणो आहे ॾेखारिणो कुझु ॿियो आहे असल में इंतज़ामिया जी नाली जे सबब ऐं सियासी पार्टियुनि सां वापारियुनि जे वास्ते सबब जेको आहे लाड़काणे में चेक बैलेंस कोन्हे इंतज़ामिया मुख़्तलिफ़ रेट हणे थी त बाबा हे शयुनि जा अघ इहे आहिनि पर सियासी लेवल ते उन्हनि ते अमल नथो थिए उन में खोड़ सारा इन्वॉल्व आहिनि सियासतदान बि इन्वॉल्व आहिनि समाजी तंज़ीम बि इन्वॉल्व आहिनि साहबनि जी तंज़ीम बि उन में इन्वॉल्व आहिनि छो जो उन्हनि खे खाइणु काॾां उहो खाईंदा ज़ाहिर आहे हितां ई खाईंदा त उन ते कॾहिं बि जेको आहे अहिड़ी न्यूज़ न ॾींदा आहिनि त आख़िर एतिरो ज़ुल्म छो थो थिए चंद सहाफ़ी आहिनि जेके लाड़काणे जे अहम इशू ते महांगाई जे हवाले सां ॿियनि इशुनि ते उनजो किरदारु हूंदो आहे मां सलाम थो कयां तव्हांजो बि हिकिड़ो लाड़काणे जे हवाले सां हिकिड़ो बहितरीनु किरदारु आहे तव्हांजो ऐं समाजी लेवल ते बि तव्हां कमु कयो आहे तव्हांखे अहसासु आहे त जेको ग़रीब माण्हू सां थिए थो ज़ुल्म लाड़काणे में वापारी बिरादरी सां त हुकूमत जो जे इंतज़ामिया जो कमु आहे त बाबा जेको लिस्ट जेकी इंतज़ामिया जो कमु आहे अमल कराए पर उन ते पुलिस बि कोई एक्शन नथी खणे इंतज़ामिया बि एक्शन नथी खणे जीअं इंतज़ामिया सियासी लेवल ते पंहिंजे उन्हनि प्रोग्रामनि में मसरूफ़ हूंदी आहे पोइ कॾहिं कॾहिं जीअं मूंड थियुसि त ठीकु आहे कंट्रोल थी थो न त ग़रीब अवाम जे लाइ माना वॾो ज़ुल्म आहे अॼुकल्ह जेके समाजी इतिहाद ठहिया आहिनि उन्हनि में वापारी दुकानदार सभई जेको आहे घिरी पिया आहिनि ऐं इन जे करे जेको आहे शयुनि ते बि हू ज़ाब्तो कोन था कनि पाण मुरादो को एक्शन था खणनि इहे समाजी तंज़ीमूं इन्हनि ठाहियूं छाजे करे छा मक़सदु आहे हिन जे समाजी तंज़ीम अवाम जे लाइ माना वॾी ॻाल्हि आहे त जेके सियासी समाजी जेके तंज़ीमूं आहिनि जे वापारी आहिनि वॾी बदनसीबी आहे त वापारी लाड़काणे में चंद माण्हू आहिनि जेके महांगाई में इन्वॉल्व आहिनि चंद माण्हू सियासी लेवल ते उन्हनि छा कयो आहे त समाजी लेवल ते पंहिंजा इत्तेहाद क़ाइमु करे छॾिया लाड़काणे में जंहिंमें सियासी पार्टी बि अचे थी वञनि उन्हनि बि पंहिंजा हिकिड़ा ग्रुप ठाहे छॾिया आहिनि समाजी लेवल ते ताकी उन में लिकी करे बाबा जॾहिं तव्हां सियासत कयो था तव्हांजी सियासी पार्टी आहे मज़हबी पार्टी आहे वापारी जेके आहिनि तव्हां जूं पंहिंजूं तंज़ीमूं आहिनि जेके रजिस्टर थियल आहिनि जेके तव्हां इलेक्शन करायो था उहे सिर्फ़ु अवाम खे लुटण जे लाइ अवाम खे कुचलण जे लाइ उहो समाजी इत्तेहादनि जो रूप ठाहे उन में समाजी लेवल ते अचनि था इंतज़ामिया सां मुलाक़ात थींदी आहे ॿियनि मुल्क सां मुलाक़ात थींदी आहे ताकी सुभाणे जेके असां महांगाई कयूं था ऐं लाड़काणे जे अवाम जे मथां ज़ुल्म था कयूं ताकी कोई बि इंतज़ामिया जो माण्हू असां जे मथां एक्शन न थिए उन में को मज़हबी अॻुवाण जूं दावतूं हाणे मज़हबी अॻुवाण तव्हांजी माशाअल्लाह हेॾी जेकी आहे हिकिड़ी लेवल आहे तव्हां समाजी इत्तेहाद पंहिंजा छो था ठाहियो बाक़ी अफ़सोस हूंदो आहे सियासी पार्टियूं जेके आहिनि उन्हनि जा बि समाजी लेवल ते माण्हू छॾियल आहिनि इहा मुनाफ़ी न आहे बिल्कुलु उन खां पोइ वापारी आहिनि वापारियुनि जूं मुख़्तलिफ़ तंज़ीमूं आहिनि वापारियुनि छा कयो आहे वॾो ज़ुल्म कयो आहे चंद माण्हुनि सभु न चंद माण्हुनि ज़ुल्म कयो आहे उन्हनि पाण खे रूप चेंज करे वरी उन्हनि बि समाजी लेवल ते कमु शुरू करे छॾियो आहे माना वापारी बि समाजी लेवल ते माना माण्हुनि जी उहो हमदर्द छा मां तव्हां खां सुवाल थो कयां जेको रमज़ान शरीफ़ जे हिन वक़्तु इहा हले थी हिन वक़्तु असां मुस्लमान बि नमाज़ी छा जेके वापारी समाजी तंज़ीमूं ठाहे
ये किरदार अदा कनि था त असां अवाम लाइ बहितर था कनि छा महांगाई ते हिननि कंट्रोल कयो आहे सां ॿिया समाजी लेवल ते हुजनि असां सिर्फ़ु फॉलो था कयूं सियासतदाननि खे पंहिंजे मुफ़ाद जे लाइ जेको जंहिंसां हुनजी लिंक आहे उन सां उहो ॿधल आहे ॿियो ख़ासि करे जेको वापारी जेको महांगाई जेकी हिन वक़्तु थी आहे लाड़काणे में उन ते तव्हां मूंखे ॿुधायो कॾहिं को गिरफ़्तार थियो आहे छो बाज़ारी आहे कंट्रोल छो नथो थिए उनजो सबबु इहो आहे त वापारियुनि पंहिंजूं समाजी तंज़ीमूं ठाहे शहरनि खे बेवकूफ़ करण जे लाइ उहे छा था कनि जॾहिं बि इलेक्शन अचे थी न इलेक्शन अचे थी त पोइ उहे हिकिड़ा नवां इतिहाद ठाहे माण्हू खे बेवकूफ़ माण्हू खे कनि था बाबा सां तव्हांजे लाइ था निकिरूं बाबा जे तव्हांखे अवाम जो एतिरो दर्द आहे तव्हां वापारी आहियो तव्हांजूं पंहिंजूं अहिड़ियूं तंज़ीमूं ठहियल आहिनि तव्हां लाड़काणे खे सस्ती बाज़ार ॾियो लाड़काणे खे समाजी लेवल ते छा इन्हनि जेके मज़हबी अॻुवान हुजनि या सियासी अॻुवान हुजनि या समाजी लेवल ते आहिनि उहो फलाई इदारो लाड़काणे में कमु कयो अथऊं उहो तालीमी इदारो उहो क़ाइमु कयो अथऊं जेके मोजो सियासत सां वास्तो न आहे जंहिंजो वास्तो आहे सियासत सां मज़हबी जमायतुनि सां छा उन्हनि कॾहिं मेडिकल जी सहूलियत माण्हुनि खे ॾिनी आहे कॾहिं को माण्हू जो आम माण्हू मज़दूर सां ज़ुल्म थो थिए इहे सियासी लीडर नथा निकिरनि वॾो माण्हू को गिरफ़्तार थो थिए त असांजा सभु माण्हू समाजी माण्हू हुनजे हेठि वञी हलूं त ट्रैफिक पुलिस जी रेड़नि वारे जे मथां फेरिंग थी जेको ज़ख़्मी थियो उन में मुख़्तलिफ़ रहनुमा हुया सियासी लीडर धमकी दी है इंतजामिया के तव्हांखे यादि हूंदो त 3 ॾींहंनि जे अंदरि इन्हनि खे गिरफ़्तार कयो 3 ॾींहंनि खां पोइ उहे किथे तव्हां रोड ते उन्हनि खे किथे ॾिठो असां ई तव्हां हुयासीं निकितासीं असुल में असांजे माण्हू खे शऊर कोन्हे लाड़काणे माण्हू खे शऊर कोन्हे ग़रीब माण्हुनि जी जीअं अचूं था त जेके वीचारा रोज़गार कनि था रेड़ियूं हुननि जूं हटायूं थी वञनि ऐं जेके वापारी आहिनि मेन रोड ते इंकरेजमेंट जे हवाले सां तव्हांजो सुवाल उहो आहे पर इंकरेजमेंट जे हवाले सां मां थोरो ॻाल्हायां त जेके बि हिकिड़ी अहिड़ी बिरादरी आहे उहे माना सॼा फुटपाथ ते रोड हुनजे कंट्रोल में आहे इंतिज़ामिया ग़रीबनि जा रेड़नि ते पटाटा हारी अथई बसर खणो अथई कॾहिं हुननि जो सामान खयूं अथऊं कॾहिं का अहिड़ी शइ कई अथऊं ट्रैफिक जे लाइ मां लाड़काणे में ॾिसो त हुनखे वॾा इंतिज़ाम इनाम ॾिठी आहे ट्रैफिक ते कहिड़ो कंट्रोल थियो टाइम आहे ट्रैफिक जे अंदरि छॾण जा 6 बजे जो टाइम आहे मूंखे यादि कोन्हे 6 टाइम आहे या 8 ट्रैफिक वारा बीठा तव्हां हाणे बि तव्हां जांच कयो इंतिज़ामिया जो कमु आहे ऐं ख़ुशूसन म्यूनिसिपालिटी जो बि कमु आहे त लाड़काणे ते ध्यानु ॾियनि मूंखे अफ़सोस हूंदो आहे त तव्हां पंहिंजो घर जो सामान खणी ईंदव त इहे ई ट्रैफिक वारा बीठा हूंदा बाबा सख़्ती 8 बजे 6 बजे खां पोइ तव्हांखे इम्तिहान आहे शहर में ईअं न विधो जॾहिं त रिश्वत ॾींदा आहियूं त उन खां पोइ अंदरि छॾे ॾींदा धाड़ धाड़ी त बिजली जो बुरान ऐं बिजली जेको आहे जेको सिंधु सां जेको नाइंसाफ़ी सिर्फ़ु वफ़ाक़ थी करे इन करे बिजली बंदि आहे हींअर बिजली छो बंदि आहे हींअर केरु थो करे इंटरव्यू वग़ैरह अचनि भाॼर इमरान खान हटी वियो त पोइ हिते असांजा दोस्त उन ते इल्ज़ाम हणनि था त बाबा उहे माना लाड़काणे में बिजली बंदि था कनि हर जेको बि सियासी माण्हू ईंदो आहे अवाम खे फ़ाइदो ॾियणु ईंदो आहे नारो हुनजो उहो हूंदो आहे पर अवाम खे फ़ाइदो माना न ॾींदो आहे बिजली जो जेको सिस्टम आहे ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब शहीद उन वापडा खे सफ़ेद हाथी चयो माना ताक़तवर आहे तॾहिं खां ताक़तवर आहे ॿियो छा आहे त माज़रत सां असांजा आला ऑफिसर हाई लेवल जा उन्हनि जी इहा मां तव्हांखे हिकिड़ी नई शइ थो मां तव्हांखे ॿुधायां उनजी लिमिट हूंदी आहे टेलीफोन जी बि लिमिट हूंदी आहे अॼुकल्ह त मोबाइल सिस्टम आहे टेलीफोन जी बि लिमिट हूंदी ऐं बिजली जेकी इस्तेमालु था कनि एतिरा यूनिट उन्हनि खे ॾिना वेंदा पोइ छा कंदा वापडा जे आला अमरदान सां मिली करे वापडा जे हिननि सां पोइ चोरी बिजली उन्हनि वटि हलनि थियूं VIP फीडर था हलनि कहिड़ो कानून आहे जो VIP फीडर तव्हां मूंखे अफ़सोस हूंदो आहे समाजी माण्हुनि ते सियासी माण्हुनि ते मज़हबी माण्हुनि ते तव्हां विधो त 3 फीडर उन जूं लाइनियूं अंदरि था वञनि छा कानून ग़रीब माण्हू काॾे वञनि बिजली जी चोरी लोड शेडिंग इन जे करे आहे जे ग़रीब माण्हू निकिरे थो त इहा पुलिस उन जे मथां खड़के थी भला उन जे मथां छो नथी खड़के माना हिते अफ़सोस आहे अदलिया ॿिया को बि इन शइ जो नोटिस नथा वठनि त रमज़ान शरीफ़ में हेॾी लोड शेडिंग कई अथऊं रमज़ान शरीफ़ हिकिड़ो माना हिकिड़ो टाइम टेबल रखियो त उहा शकिला कराए एतिरी बिजली हिन टाइम ते विधी
अरिड़हं कलाक बिजली बहान में वञनि था। कॾहिं उन्हनि सियासी माण्हुनि वापडा जे इशू ते असांजे उन्हनि मसइले लाइ कॾहिं किरदार अदा कयो आहे। जे का बि तंज़ीम कहिड़ी बि हुजे, जे रैली कढंदी आहे त मेन क़यादत उन में न हूंदी आहे। छो न हूंदी आहे त उन्हनि खे फैसिलिटियूं आहिनि। इहा असांजी बदनसीबी आहे। ऐं लाड़काणे में जेसि ताईं आवाम न जागंदो तेसि ताईं इहो असांजे मुंहिंजी सिंध अख़बार ऐं न्यूज़ चैनल तव्हांजे नज़र में छा आहे? सर हिकु कीअं थो कमु लॻे तव्हांखे? बेहतरीन जेको चैनल आहे, माशाअल्लाह तव्हांजो हूअं बि किरदारु सुठो रहियो आहे। तव्हां समाजी कमनि में रहिया आहियो। जॾहिं तव्हांखे ख़बर हुई त असांजो आवाज़ु मथे नथो वञे त तव्हां पाण इन शइ खे खणी आहियो। ॾिसो नी त असां मां ऐं लाड़काणे में इहो ॾिठो आहे। मुंहिंजा काफ़ी दोस्त आहिनि, मां नाला नथो खणां। बिल्कुलु जेको वॾो माण्हू हूंदो आहे न्यूज़ उनजी हलंदी आहे। जेको वॾियूं दावतूं कंदो आहे ख़बर उनजी हलंदी आहे। बिल्कुलु अॼुकल्ह मोबाइल असांजो हथियार आहे। एटम बम खां वधीक ताक़त थो रखे। सोशल मीडिया जे तव्हां जहिड़ा दोस्त हिन फील्ड में आया त उन में इहो थिए थो त ग़रीब आवाम जो आवाज़ त वञे थो नी काथे न काथे, आला गाननि ताईं वञे थो, ताकी इहो जेको ज़ुल्म थिए थो। जे तव्हां जहिड़ा दोस्त ॿिया दोस्त हिन में किरदारु अदा न कनि, असां त सभिनी खां मुताबिक़ सिंध जे अवाम लाइ कोई पैगाम हुजे त तव्हां ॾेई सघो। सरम जी ऐं जेके सिंध जी आहे, मां सिर्फ़ु एतिरो पाकिस्तान जे अवाम खे एतिरो अर्ज़ु कंदुमि त पाकिस्तान जे अवाम जे मथां मुख़्तलिफ़ ज़ुल्म थियो आहे। जेको हिन ट्रेड थो हले गारियुनि जो, झगड़े जो, ख़ुदारा इन्हनि सियासतदान जे करे तव्हां पाण में न विढ़ो, प्यार मोहबत कयो। सियासतदान पंहिंजी जाइ ते आहिनि, तव्हांजूं पंहिंजूं फैमिलियूं आहिनि, उनजो तव्हां क़दुरु कयो। तव्हां एतिरी मुखालफ़त, मुंहिंजो इहो पैगाम आहे त अमुन क़ाइमु कयो, हिक ॿिए जी मुखालफ़त न कयो। जॾहिं इलेक्शन थिए त भरपूर तरीक़े सां कयो, सो बि इख़लाक़ी अदारे में। ॿियो ख़ुसूसन सिंध जे अवाम खे मां एतिरो अर्ज़ु कंदुमि त जॾहिं इलेक्शन थिए त ख़ुदा वोट सोची सम्झी ॾियो, छो जी अमानत आहे। तव्हां इहो क़ुर शरीफ़ में बि आहे त जेको वोट तव्हां ॾियो था इहा अमानत आहे, पर मूंखे ख़बर आहे त असांजे वोट ते कोई बि नथो अचे। इहा असांजी बदनसीबी आहे। जाते हिन जा बुनियादी हक़, जॾहिं पीअण जो पाणी सही न हुजे, सिहत जी सहूलियत असां वटि सही न हुजे, तालीमी निज़ाम असां वटि सही न हुजे, रोड रस्ता सही न हुजनि, ग़रीब माण्हुनि खे एम्बुलेंस बि न मिले, त उहो घटि में घटि ठीकु आहे। उहो उन्हनि खे केरु बि आणे थो, केरु नथो आणे, इहो हिकिड़ो अलॻि इशू आहे। पर घटि में घटि सोची सम्झी पंहिंजो किरदारु वोट जो इस्तेमालु कजे। नाज़रीन, जीअं त अयाज़ हुसैन जाफ़री तमामु बहितरीन ॻाल्हियूं कयूं ऐं प्रोग्राम 5 मिंटनि जो मां सम्झां थो अञा वधीक थी वियो। अयाज़ जाफ़री साहब, तव्हांजी महिरबानी। तव्हांजी महिरबानी, तव्हां मौक़ो फराहम कयो आहे, महिरबानी तव्हां। अॼु जो महिमान अयाज़ हुसैन जाफ़री हो। नेक्स्ट प्रोग्राम में नए महिमान सां गॾु दिलबर शाह तव्हां जे आॾो हूंदो। वार के प्रोग्राम में वार अलाकंदो थींदी। ख़ुदा हाफ़िज़। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।